प्रोफेसर अब्दुल गफ्फार सिद्दीकी साहब जिनके असांजे प्रोग्राम में पहुंचे वेलकम कयो था इन सबबनि जे करे जेपी जो असीं के एज़ाज़ी मेहमान जे अचे स्टेज ते असीं एक दफ़ा भई अदरगा मस्तर साहब जिनके फिर खुश आमदीद चऊं था जिन असांजे प्रोग्राम में शमूलियत हाणे मोरे प्राणी स्कूल शाह तरती भिटाई जी हेडमास्टर साईं हुसैन बख्श बिगाड़ी के अचे उन जी तकलीफ़ पेश करे तमाम बेहद खुशी किया इन प्रोग्राम में शिरकत करने असां पंहिंजो एज़ाज़ समझूं था इन प्रोग्राम में शिरकत करने असांजो इहो कमु आहे नंढनि ॿारनि खे तयारु कयूं नंढनि ॿारनि खे तकलीफ़ुनि जे लाइ नेतनि जे लाइ तहरीरी सरगर्मियुनि सां गॾु अमृतसारी सरगर्मियुनि जे लाइ तयारु करणु दोस्त हिकिड़ो चयो मूंखे कहिड़ो प्रोग्राम अटेंड कंदे थियो आहे हीउ ॾुखियो प्रोग्राम आहे असांजो हिन शहर में ॿ टे प्रोग्राम थी चुका आहिनि आखिर सब साहिबान जेकॾहिं तवजो आहे पंहिंजी चाहे तो दिलचस्पी शायदि घटि आहे मुंहिंजी नज़र में साईं सुपरवाइज़र बयानी जो आहे साईं खे शायदि दावतनामा न मिलंदा हुजनि साईं खे ख़बर न हुजे उनजे करे शिरकत न कंदो हुजे न त मूंखे ख़बर आहे कि शौक़ीन माण्हू आहे हुन प्रोग्राम में शिरकत करणी साईं ॿुधायो ॿिए हिकिड़े सुपरवाइज़र दोस्त खे दावत ते रखियो मुंहिंजे पारां कहाणी छा जे लाइ मूंखे कुझु कमु आहे उन साईं जी महिरबानी जो इहो ॿार पाण खे महसूसु कई ॿिए खे ज़िम्मेवारी रखी हीअ चोथे प्रोग्राम में असांजी ख़ुशी नसीबी इहा आहे त साईं हिकिड़ो ई आयो आहे पहिरें दफ़े असां साईं खे मुबारक गुज़ारियो ऐं अर्ज़ु था कयूं त अॻिते जेकॾहिं असां को प्रोग्राम में कुझु पंहिंजे सुपरवाइज़रनि खे छॾे दावत पहिरियों तव्हांखे जेके शरीफ़ थी थियनि था या असांजा ऑफिसर साहिबान कोन था भली हू तइलीम सां सचा हुजनि ईअं कोन आहे जो असांखे मुक़ाबिला तइलीम सां सचा कोन्हे बरबारान दिलचस्पी हुननि जी घटि आहे हिन प्रोग्राम में शिरकत करणु या हुननि खे हिननि प्रोग्रामनि खे पाण तरक़ी जी वधाइणी चाहे ईअं थिए कोन ॿियो मां वधि में वधि मुबारकबाद थो ॾियां साईं गुलाम शबीर मल्ला ऐं संदन साथी उस्ताद दोस्तनि खे ॿियो प्रोग्राम फर्स्ट क्लास प्रोग्राम हीउ प्रोग्राम घणा प्राइवेट स्कूलनि में त थींदा रहनि था पर असांजे गवर्नमेंट स्कूलनि में घुरंदा थियनि उन जूं कंहिं हद ताईं कुझु न कुझु मजबूरियूं बि आहिनि पर जेकॾहिं माण्हू कोशिशि करे त सभु कुझु थी सघे थो मजबूरियूं तइलीमी लिहाज़ सां बि आहिनि वरी को
कुछ माशीरा ब्याज सां आहिनि। हर हिकु स्कूल में ॿ टे उस्ताद अहिड़ा फंक्शन असांखे मिली वेंदा जेके अहिड़े प्रोग्राम अरेंज करण लाइ तमामु साथ घणो ॼणी जीवन प्रोग्राम मासी मजबूरियूं चीजूं ख़र्च अचनि था तो घणो ख़र्च अचे थो उनखे ऐं किथां अचे बसि साल में घटि में घटि 4-5 प्रोग्राम रखणु खपनि हर हिकु स्कूल में पर एतिरी अरेंजमेंट कीअं करे सघिजे। ॿी जॻह ख़ासि हालात हींअर वरी एग्ज़ाम अचण वारा आहिनि। एग्ज़ामनि खां पोइ इम्तिहाननि खां पोइ सॼो ई हिन प्रोग्राम जी तयारी में घटि में घटि महीनो ॾेढ लॻी वञे जेको ॿारनि जी पढ़ाई ते असरु पए थो। उनजे करे जेतिरो जंहिं पढ़ाई वारो आहे टाइम टेबल थोरो इन्हनि प्रोग्रामनि न थियणु खपनि उन खां पोइ थियणु खपनि। तइलीम जी जेका अहमियत आहे उनजे लाइ गुज़ारिश हीअ आहे त कई किताब पढ़िया अथऊं जिन दानिशवरनि खां ॿुधो अथऊं तइलीम जे अहमियत जे बारे में। हींअर नंढो जेको तबिके वारो आहे ग़रीब मिस्किन माण्हू उहो तइलीम जी अहमियत खे सम्झे थो पर मुआशी लिहाज़ कमज़ोरियुनि जे करे गुरबत हुजण जे करे पंहिंजे बचिड़े खे पढ़ाए नथो सघे। असां वटि मूंखे इहा ख़बर आहे जेकॾहिं असां इन माण्हुनि जी का मीटिंग कयूं था चऊं था वारदानी इस्ताद कठे थियनि असां खां अहिड़ी हिकु मीटिंग कराई पाए घणा माण्हू वीचारा पंहिंजी मज़दूरी ऐं गुरबत जे सबबु असांजे प्रोग्राम खे अटेंड करे कोन था सघूं ऐं एतिरे क़दुरु जो पंहिंजे ॿारनि खे खणूं बि छॾनि था पढ़ण जे लाइ पर के मूंखे हिन स्कूल में तक़रीबन मां पढ़ायां थो शाह लतीफ़ स्कूल में 18 साल थिया आहिनि त वालदैन खे पीउ खे या चाचे खे असां उन वक़्तु सच ॾिठो आहे जंहिं महिल हुनखे ज़रूरी घुरायूं था बाबा अचो तव्हांजो ॿारड़ो असां दाख़िल करियूं उनजी उमिरि वग़ैरह या नालो सही तूं लिखाए वञ बसि असां उन महिल ॾिसूं था वरी 4-5 सालनि में असां उनखे ॾिसूं कोन था 5 सालनि जे अर्से दौरान छो गुरबत जूं मजबूरियूं आहिनि। इहे कोन्हे असांखे औलाद वीचारो आहे उन ग़रीब मिस्किन माण्हू खे औलाद वीचारो कोन्हे औलाद हुजे वीचारो आहे हर कंहिंजूं मजबूरियूं आहिनि। हाणे इन मजबूरियुनि खे नज़र में रखंदे इहो सॼो बोझ असां उस्तादनि ते आहे त वालदैन जो फर्ज़ असां निभायूं उस्ताद जो फर्ज़ असां निभायूं। ही जेके बचड़ा अचनि था इन्हनि जी सॼी ज़िम्मेवारी असां ते आहे। असां चऊं त असां होमवर्क ॿार खे ॾियूं था ॿार करे कोन थो अचे हिन जा वालदैन तावण कोन था कनि असां ॾिसूं त हिन जे घणो पस मंज़र छा आहे। ही माण्हू कहिड़ी मिस्किनी हालत में गुज़ारे थो ॿार ते तवजो हुनखे मिले थो टाइम थो ॾे इन जे करे वधि में वधि ज़िम्मेवारी असांजी थी आहे जेकॾहिं ॿारड़ो को हिते थो होमवर्क नथो करे या कीअं असांखे कोशिशि करणु खपे असां पाण ते ज़िम्मेवारी सम्झूं वालदैन ते ज़िम्मेवारी न सम्झूं। ऑफिसर साहिबान उन्हनि ते असां मयार न ॾियूं त असांखे सज़ा छो नथा ॾियनि या कमु न करण वारे खे सज़ा छो नथा ॾियनि भई सज़ा ऐं सज़ा अलाह ताला ॾींदो असांखे पंहिंजो ज़मीन त आहे असां उन खां पुछूं असां केतिरे क़दुरु कमु कयूं था या कोन था करियूं। पंहिंजे ज़मीन खां वधीक ॿियो को ऑफिसर को बि कोन्हे कुझु बि कोन करे सघंदो। असां इहा सज़ा जे तौर खे कमु करियूं ऐं सज़ा जे ख़ौफ़ खां कमु करियूं पोइ असां त कमु कंदासीं कोन ईंदासीं वधि में वधि सज़ा जे ख़ौफ़ खां हाज़िरी भरे टक टक वीचारे रही रहंदासीं कमु कोन कंदासीं सज़ा कोन मिलंदी। पंहिंजे माण्हू ज़मीर खां पुछे त आऊं जेको कमु मुंहिंजो सौंपियो वियो आहे उहो आऊं केतिरे क़दुरु निभाए सघां थो। असां वधि में वधि कमु करियूं
पंहिंजे बचड़नि खे सुधारण लाइ संवारण लाइ ही इख़लाक़ी कानूनी मज़हबी सभिनी दायरनि में फर्ज़ तो शामिल थिए असां वधि में वधि कोशिशि करियूं। साईं शादी खान ज़रूर जे टोटल स्टाफ खे मां मुबारकबाद ॾियां थो आख़िर में। ऐं हिकिड़े ॾाहे जो कॉल आहे त जॾहिं इंसान पंहिंजे कम मां मुतमइन थी वियो मां ठीक ठाक कयो ऐं मां हाणे सभु कुझु करे छॾियो आहे त पोइ उहो ॾींहुं उहो पंहिंजे लाइ मौत बराबरि सम्झे। छो जो जेतिरो कमु कजे हुनखां अॻिते कमु आहे ईअं असां न चऊं त हीअ असां कमु करे छॾियो हाणे हिन खां अॻिते वधीक कुझु कोन्हे। अलाह साईं असांखे बि तौफ़ीक़ ॾे। असां बि प्रोग्राम करायो आहे वरी ॿिया ॿिया प्रोग्राम इंशाअल्लाह ताला खां पोइ कराईंदासीं छो जो इहो हींअर थोरो उकड़ा थी वियो आहे त हाणे मई में न थी सघे थो महिरबानी।